हाणे मां तव्हांखे ॿुधायां त सिंधी संगत जे तरफ़ां असीं घणा ई कम करे रहिया आहियूं। नंढनि ॿारनि जे लाइ इनाम ॾियूं था त बैतनि जी चटाभेटी कयो ऐं चटाभेटीअ में जेका असां गुज़िरियल 2 सालनि खां कई आहे उहा नंढा ॿार बैत यादि कनि, माइट उन्हनि जो वीडियो कढी असांखे मोकिलीनि ऐं असां उहे वीडियोज़ ॾिसी उन्हनि खे इनाम ॾिना आहिनि। ऐं इनाम 20 टैबलेट्स हर साल असीं ॾियूं पिया। अॻे साल असांखे 750 वीडियोज़ आया ऐं हिन साल असांखे 1100 वीडियोज़ आया। असां इहे सभई यूट्यूब जे चैनल ते विधा आहिनि। सिंधी संगत असां सिंधी संगत जा किड्स करे सिंधी संगत किड्स जे नाले ते असां चैनल ठाहियो आहे जंहिं ते 1800 वीडियोज़ आहिनि फ़क़ति ॿारनि जा। त असांखे ख़ुशी आहे असां पंहिंजे हिन हिकु तजुर्बे में थोरो थोरो कामयाबु थी रहिया आहियूं। इन खां वॾो स्टेप जेको असां खयों आहे उहो इहो आहे त असांजा जेके सिंधी मैनेज्ड स्कूल आहिनि असां उन्हनि खे वेनती पिया कयूं त तव्हीं पंहिंजी ॿोली सिंधी ॿारनि खे पढ़ायो, पंहिंजे स्कूलनि में पढ़ायो जीअं हू नंढपण में ई सिंधी सिखनि, पढ़नि लिखनि ऐं ॻाल्हाइनि ऐं पंहिंजो जेको साहित्य जेको सॼो सिंधी लिपीअ में आहे उहो बि पढ़ी सघनि त सुठा राइटर्स बि थियनि। असांखे हिन कम में मदद जेका कई आहे श्री डॉक्टर मोहन मंगनानी जेको बेंगलोर जो आहे, वॾो बिज़नेसमैन आहे, एजुकेशनिस्ट आहे ऐं पंहिंजी सॼी न्यू हॉरिज़ॉन करे वॾो कॉलेज अथसि, वॾो बिल्कुलु दुबई वांगुरु जीअं चइजे न तीअं ई हिननि जा कॉलेजिस आहिनि, 1 न 2 न पर 13 कॉलेजिस आहिनि, 9 कॉलेजिस आहिनि। मां ॾिसी आई आहियां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त असांजो सिंधी भाउ हेतिरो सुठो कमु करे थो जो हिन जे कॉलेज में वञण जे लाइ असुलु क्यू लॻल आहे असांखे जीअं एडमिशन मिले। हिन भाउ मूंखे कहिड़ी मदद कई आहे मां तव्हांखे ॿुधायां थी। त जॾहिं मूं हिननि खे चयो त असीं सिंधी मैनेज स्कूलनि में केतिरनि स्कूलनि में स्मार्ट बोर्ड्स कोन्हनि, टेलीविज़न कोन्हे जो नंढनि ॿारनि खे जेकर हू अॼुकल्ह डिजिटल मीडिया ॾेखारे सघनि। ऐं जीअं हुननि सां इहा ॻाल्हि कई त हिननि चयो त तूं बिना बेधड़क जेके बि स्कूल चवंदी आहे सिंधी मैनेज्ड स्कूल मां सभिनी खे स्मार्ट बोर्ड ॾियण लाइ तयारु आहियां। तव्हां सम्झो था केॾी वॾी कमिटमेंट आहे। जॾहिं असांखे अहिड़े क़िस्म जा स्पॉन्सर्स मिलनि था त असांजी दिलि ॿीणी थी वञे ऐं बिल्कुलु बिना कंहिं झिझक जे मां हर कंहिंखे ऑफर पई कयां ऐं तव्हां ॿुधंदा त तव्हांखे बि अजब लॻंदो। सभिनी चयो असांखे स्मार्ट बोर्ड न खपे, असां टीवीअ में ई ख़ुशि आहियूं। सो 50 इंचनि जी टीवी जेका 38-39 हज़ारे आहे, असां हाल त 4 टीवियूं ॾेई चुका आहियूं, 2 अहमदाबाद में 2 अजमेर में। असीं स्वागत कंदासीं ऐं सन्मान कंदासीं डॉक्टर साहब जो, डॉक्टर राम बख्शाणी जे हथां शाल पाए असीं चाहियूं था त तव्हां वांगुरु असां सां गॾु ॿिया बि माण्हू जुड़नि जीअं असीं घणा ई कम अॻिते कयूं। ही NCPSL जा मेंबर बि आहिनि ऐं घणो ई कुझु ट्रस्ट आहे हिननि जो, घणा ई कुझु कमु कंदा आहिनि। साॻे वक़्तु श्री दयाल हरजाणी जो असीं स्वागत कंदासीं दादा वाशू लीलारामाणी जे हथां। भाऊ इन दयाल हरजाणी साहिब जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे जो जॾहिं मूं हुननि सां बि इहा स्कूलनि जी ॻाल्हि कई, अहमदाबाद में 8 स्कूल आहिनि जिते सिंधी पढ़ण जो कमु हुननि चयो असीं कंदासीं। असीं स्वागत कंदासीं दादा दयाल हरजाणी जो। हिननि कहिड़ी कमिटमेंट कई मां तव्हांखे ॿुधायां। उते असां जॾहिं स्कूलनि में अहमदाबाद में पढ़ियूं था त असांखे टीचर्स खपनि, असांखे सिंधी पाढ़ण लाइ टीचर्स खपनि ऐं उन्हनि जी पघार बि असांखे ॾियणी पवंदी। त हिननि चयो बिना कंहिं तकलीफ़ जे मां इहो कमु सॼो करण लाइ तयारु आहियां। उनखां सवाइ असांजी जेका हीअ चटाभेटी थी ॿारनि जी, नंढनि ॿारनि जी चटाभेटी थी त उनजे लाइ हुन असांखे 1 लख रुपया जो स्पॉन्सरशिप ॾिनी। हाणे घणेई माण्हू आहिनि, हिकु ॿिए माण्हू वटि वियसि जॾहिं ॻाल्हि ॿोल कईमांसि इहा, चयोमांसि 20 टैबलेट्स असीं ॾींदासीं इनाम। चई ठीकु आहे, हाणे घणे आहे 1 टैबलेट? मूं चयोसि 400 ग्राम। सोचे 2 ॾींहंनि खां पोइ चई ठीकु आहे, ई 1600 ग्राम कैश मुंहिंजे तरफ़ां अथई। मां पई सोचां त 1600 ग्राम या 5000 ग्राम कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे असां सिंधियुनि लाइ, पर असीं दिलि छो था ॿधूं? कमु करण वारा माण्हू खपनि,
सुठो कॉज़ खपे, जॾहिं सभु कुझु मिले थो तॾहिं असीं शांत थी था वञूं, सोचींदासीं, कंदासीं। बाबा ॾिठव कोन रहियल कम, मौत अची बीहे थो न तॾहिं सभु यादि थो अचे त असां पंहिंजी सोसाइटी लाइ कुझु न कयो। सो हाणे असीं शुक्रगुज़ार आहियूं भाऊअ जा। तव्हां कुझु चवंदा ॿ लफ़्ज़? गलो ख़राबु अथनि इन जे लाइ एक्सक्यूज़ कयूं। गलो ख़राबु अथव न? मां सम्झां थो त आशा जेकी कुझु कमु करे रही आहे तंहिंजे लाइ हुन खीरूं लहिणियूं, इहो सिंधी अखर आहे खीरूं लहिणियूं, पर असीं सभु तारियुनि जे फ़ैके सां असीं हिन जो स्वागत कंदासीं। हिन नमूने जो को बि प्रोग्राम करणु कंहिं धीउ जे शादी खां घटि कोन्हे। त जेकॾहिं इहे 17 प्रोग्राम करे चुकी आहे, माना 17 धीअरुनि जी शादी करे चुकी आहे। त एॾो आज़मूदो अथसि। असीं ईश्वर दर दुआ पिणंदासीं त हिनखे अञा बि ताक़त वधीक मिले, जीअं इहे सिंधियत जो कारोबार कंदी रहे। महिरबानी। महिरबानी। हिकु अखर मां बि चवंदुसि आशा जे लाइ। अहिड़ो प्रोग्राम मां हिंदुस्तान में न ॾिठो आहे। हिंदुस्तान जे जाम घटि शहरनि में अहिड़ो सुठो शानदार प्रोग्राम थींदो आहे। ऐं आशा जे लाइ हिकु ॿी ॻाल्हि मां चवंदुसि त आशा ई आहे जेको सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया में जो केस कयो अथई गवर्नमेंट ऑफ इंडिया जे मथां कि सिंधी चैनल छो कोन्हे, टीवी चैनल। ऐं हिन जी कमिटमेंट एतिरी स्ट्रॉन्ग आहे त जॾहिं बि केस जी तारीख़ थींदी आहे, ऑल दी वे दुबई खां हीअ दिल्ली पहुचंदी आहे। राम जेठमलानी जेके हिननि रिक्वेस्ट कई आहे, राम जेठमलानी असां सिंधी कम्युनिटी खे रिप्रेज़ेंट कंदो आहे सुप्रीम कोर्ट में। ऐं हिननि जी पूरी इच्छा आहे त गवर्नमेंट ऑफ इंडिया पंहिंजे ख़र्चे सां सिंधी न्यूज़ चैनल चालू, नॉट न्यूज़, सिंधी चैनल चालू करे। ऐं असां सभिनी जूं पंहिंजो तव्हांखे आहिनि पंहिंजो साथ ॾींदासीं। ऐं सिंधी सॼी कम्युनिटी खे तव्हांजे मथां जाम फ़िक्र आहे। थैंक यू।